कयो गुलई कठे हसीनन जो हुस्न कयो गुलई कठे झलक महबूब जी आधे आधे बथे लखे चंद्र गड गजल अली मैदान में अचा लखे चंद्र गड गजल अली मैदान में अचा विरी अखे सब उन्हें पुजदा किथे किथे लखे चंद्र गड गजल अली मैदान में अचा लखे चंद्र गड गजल अली मैदान में अचा विरी अखे से पुजदा किथे 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 लखे चंद्र गड गजल सुभान अल्लाह आशिक लिखे तो ए चंद्र तू एडो चमकंदो न कर अञा तू मुंहिंजो महबूब न ॾिठो आहे एकदम मदीने वारो साईं ॾिसी त चमकण छॾे ॾी सम्झो सुभान अल्लाह इन हथो मथे करे इश्क वारी सुभान अल्लाह आशिक लिखे तो ए चंद्र असमानी बड़ी फखर न कर कई चानन चान खसवा वैसे सुभान अल्लाह और ना चमक के तब इस नगरी कैदी किरण की सर बिचरावे से इथे चन आमना दा वसदा है ओ जेड़े वेले सामने आवे सी गड गजल अली मैदान में अचा लखे चंद्र गड गजल अली मैदान में अचा विरी अखे से पुजदा किथे 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 हसीनन जो हुस्न सब सुभान सुभान दुनिया में को एगड़ो चेहरो मदीने वारे साईं जड़ो अल्लाह ताला नकी को ठाहियो नकी वरी ठाही दो छाजे करे के आशिक लिखो ओ नकी दोना आयो अग में ओ मुझे आका जड़ो जग में अरे मुझे मदनी जड़ो जग में कंदियारे वाली जमात सुभान अल्लाह ओ नकी दोना आयो नकी दोना आयो
मिसल मिसाल ओ नक मिसल मिसाल मिलवा किया न चाही तो खुदा न चाही तो खुदा न चाही तो खुदा न चाही तो खुदा कुन्हल जगड़ो जाचे किथे किथे हसीनन जो नारे तकबीर 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 अब बैठायो नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी अल्लाह भली का चंदा तुझे दर आया हुन जे दर कौन विदास वे तो क्या सुना अर्ज कंदास साईं हिन हुन जे दर कौन विदास तो क्या सुना अर्ज कंदास ये नूरी नजर निर्वाण कयो कुर्ब पजा कुर्बदार तुझे दर आया तुझे दर आया लोहे वाला सरकार तुझे दर आया तुझे दर आया सबनी दोस्तों की गुजारिश आ रही है जी तू गयो कुर्ब पजो कुर्बदार तुझे सबने दोस्तों की गुजारिश सबको पानी पानी जगह ते वेही रहे महफिल पंहिंजे जारी सारी रहंदी इंशाअल्लाह सभी दोस्तों की गुजारिश पानी पानी जगह ते वेही रहो आया तुझे दर माशाअल्लाह तकलीफे सिंध जा मशहूर मारूफ नाथ खान मुझे उस्ताद मोहतरम जनाब इत्तिशाम अफजल कादरी जलवा अफरोज करा रहा है दादा तो सुभान अल्लाह सुभान अल्लाह।
बुलंद आवाज़ से सुभान अल्लाह। उसमें हिकिड़ो शेर पेश करें दस्तगीर जी मोहब्बत जो नज़रानो पेश करें इंशाअल्लाह जगह वठन समझो सुभान अल्लाह। शर्मावे जे जावे सुखना शेर सारा गुलशन शीश निभावे जे खचलावे सोना फुल्ला फुल्ला तेरल जावे सानू किधरे नजर न आवे। हथड़ो मथे करे इसका वाली सुभान अल्लाह। साथ में साथ दस्तगीर जी मंतव नजरानो ओ शान वालो यार जो पीर आ जी है दस्तगीर आगे पीर जो पीर जी है दस्तगीर आगे पीर जो पीर जी है दस्तगीर आगे पीर जो पीर शान वालो याद जो पीर आ शान वालो याद जो पीर आ ये दस्तगीर आगे पीर जो पीर जी है दस्तगीर आगे पीर जो पीर भाई हाथ मत करे जन्म बिकैया आज सरकार जन्म बिकैया आज सरकार जन्म बिकैया आज सरकार जल्द में थी दो आगे सोही सोही जल्द में थी दो आगे सोही सोही ये दस्तगीर आगे पीर जो पीर जी है दस्तगीर आगे पीर जो पीर समझो सुभान अल्लाह। साईं अचल सार सिरो सो आयो साईं अचल सार सिरो सो आयो मुझे साईं अचल सार सिरो सो आयो को नदी जन जो पीर दो जिला देखी को नदी जन जो पीर दो जिला देखी ये दस्तगीर आगे पीर जो पीर जी है दस्तगीर आगे पीर जो पीर दिल से दीवाना हो मैं दिल से दीवाना हो हाँ दिल से दीवाना हो दस्तगीर का हो सरवरा पीरा ने पीर का हो सरवरा पीरा ने पीर का सुभान अल्लाह। डूबी जो कश्ती थी वो निशान दी आई मुश्किल मेरा तुमने टाल दी आई मुश्किल मेरा तुमने टाल दी मर्तबा बड़ा है बड़े पीर का मर्तबा बड़ा है बड़े पीर का ओ सरवरा पीरा ने पीर का ओ सरवरा पीरा ने पीर का ओ सरवरा पीरा ने पीर का ये आयत शामिल सिंध जो मशहूर नात खान जनाब इंतशार मदन बबरू भी स्टेज ते पहुंची विया साईं लोड़ाई भी पहुंची आहे पर सुभान अल्लाह ता जिंदा नथी निकरे चओ सुभान अल्लाह। हाणे मां अदे इंतशार जी फरमाइश ते अदे कामरान के अर्ज रखदुस त पाण चंबे जी दरबार में दिया कामरान करोड़ बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी
वला आले वसाबे वबारिक वसल्लम। दुरूद पाक इश्क़ मोहब्बत सां मुख्तसर टाइम मुझा उस्ताद जनाब इख्शाम अब्दुल कादरी मुझा मुर्शिद साईं अली मिर्ज़ा लोढ़ाई साहब भी वेठा आहिनि। मां घणो टाइम न वठंदुमि, 2 मिसरा अल्लाह पाक जो हमद आहे जेको 5 साल पेश कयो। मिली करे दुरूद पाक सल्लल्लाहु अलैहि या सलात पढ़ण जेके अचे वो पढ़े। या हबीबल्लाह नाहे आस ज़माने में असांखे हसने नजनाने में आशिक लिखे दो अल्लाह पाक जो हमद है अल्लाह अल्लाह मिली कर जी 5 साल दाम सागन मिली कर पढ़ायो आशिक लिखे दो अल्लाह 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 चौथा कयो असां अल्हम्दुलिल्लाह मुर्शिद दरगाह दे 24 कलाक ज़िक्र हले सो उन्हें के छातो जे आशिक हो कर माठ मुल्ला तू क्या जानी कर माठ मुल्ला तू क्या जानी वे आशिक शाश गुजार ते टाइम मुकर्रर पंजवा ते टाइम मुकर्रर पंजवा ते यार विसार ते अल्लाह 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 मिल करे अल्लाह 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 पे सल्ला सल्ला दस्तगीर मिठो मिठो कड़ा जो भे ओ जी हमारी अखे अमलीर मिठो जी
हथ के जो वेट ना हो जाए सब मिली करे लेरा 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 अल्लाह 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 जमील अल्लाह मुखे अज नवाज़े छॾियो मुर्शिद साईं उस्ताद साईं अज माना बेड़ा पार किया मुझे ॾाढा सुभान अल्लाह अज गुलाम नबी मैसर आशिक लिखे दो हिन्ना हुन्ना सा हुजूर सजे वसे बने जी हिन्ना हुन्ना सा हुजूर सजे वसे बने जी ओ गुलाम नबी भाऊ भेट हिन्ना हुन्ना सा हुजूर सजे वसे बने जी हिन्ना हुन्ना सा हुजूर सजे वसे बने जी ओ गुलाम नबी भाऊ भेट चौथ खुदा इया हिक पासे चौथ खुदा इया हिक पासे मुझे मुझनी जो मोर गण हिक पासे अल्लाह 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 मिल करे करे अल्लाह 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 सुभान अल्लाह। ये आका इमरान कलंदरी जे मौजूद दरबार में दिया नात पेश कई हाने मां दावत खिताब दी इन शेर सा कि मैं लजपाल दे लड़े लगिया मैं लजपाल दे लड़े लगिया मेरे तो गम परे रहंदे मेरी आसा उम्मीदां दे सदा बूटे हरे रहंदे अरे दुआ मंगिया करो संगियो किथे मुर्शिद ना रुस जावे दुआ मंगिया करो संगियो किथे मुर्शिद ना रुस जावे जिना ते पीर रुस जांदे ओ जी तो जी मरे रहंदे मैं लजपाला दे लड़ लगिया मेरे तो गम परे रहंदे लोड़े वारे जो गुलाम तो सदाई सच पुछी त बड़े भाग वारो आए अरे लोड़े वारे जो गुलाम तो सदाई सच पुछी त बड़े भाग वारो आई जिक्र करे बैठो आई हर सारे चला थई हड़ई दुश्मन जिक्र करे बैठो हर सारे चला थई हड़ई दुश्मन अरे लोड़े वारे जो गुलाम तो सदाई सच पुछी त बड़े भाग वारो आई ने दावत किताब ने साईं जनाब अली मुर्तजा लोड़ाई के पढ़े चल आई पाजे दुआई अल्फाज का सा सबनी दिलान के मुना फरमाना नहमदहु व नसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अला इन्ना औलिया सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।
बेटाई सरकार फरमाइन था त जोड़ूं जोड़ जान जो जोड़ूं जोड़ जान जो जॾहिं जोड़ियाई ख़ास ख़ामद ख़ल्क़ी मोहम्मद मुकाई कलमो चई करीम ते चिट्ठो चयाई अन मौलाक व अंत महबूबी उताई लिखी ॾिनाई बई सारायूं सैयद खे खणी नेण खुमार मां जा कयाऊं नाज़ नज़र सूरज शाखूं झुकियूं कुमाणो कमर तारा कथियूं ताइब थिया दिखींदे दिलबर जको थियो जोहर जानब जी तजमाल सी मौजूद सामईन अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह अॼु असां जीअं हर साल मीलाद वारे महीने में हिन ई ऐवान ते फ़कीर राजा अब्बासी ऐं उनजे अज़ीज़नि अहबाबनि भाइरनि चाचनि दोस्तनि जी सॾ ते अची करे ज़िक्र ख़ुदा करीम जूं लोलियूं लॻाईंदा आहियूं ऐं ज़िक्र मुस्तफ़ा ज़िक्र पंजतन ज़िक्र गौसे आज़म। अॼु वरी असां 11 वारे जॉन जी 11 महीने में इंशाअल्लाह अॼु गॾु थिया आहियूं 11 वारे जे ज़िक्र लाइ इंशाअल्लाह ताला रब करीम जी ज़ात पाक जे हेड़ी पाक महफ़िल नसीब कई आहे त इंशाअल्लाह फ़कीर ख़ाली न मोटाईंदो। ऐं हक़ीक़त इहा आहे हे सभु घुराइण वारे जो कमाल आहे, अचण वारे जो कमाल न आहे, घुराइण वारे जो कमाल आहे। असीं मुसलसल 2 रातनि खां सफ़र कंदे कंदे जॾहिं कराची पहुतासीं अॼु शाम 5 बजे 4 बजे शायद 5 बजे ताईं पहुतासीं त राजा साईं जो हुकुम थियो त साईं तव्हांखे ज़रूरु नवाब शाह पहुचणो आहे। उहो नवाब शाह वारे आशिक़नि जा दीदार थियणा हिननि सजणनि जा दीदार थियणा ऐं पंहिंजी ख़ुशि नसीबी सम्झां थो जो रब करीम जी ज़ात पाक पंहिंजे दिलबर हबीब ऐं पंहिंजे माशूक़ सैयद अब्दुल कादिर जीलानी जी महफ़िल नसीब फरमाई आहे। छो जो महबूब की महफ़िल को महबूब सजाते हैं, आते हैं वो जिनको सरकार बुलाते हैं। सरकार के पंहिंजे काज में पंहिंजी महफ़िल में घुरायो आहे त फ़कीर उमेद रखजां इंशाअल्लाह ख़ाली न मोटंदे। हे ख़ाली हथड़ा ख़ाली झोलियूं पंहिंजूं रहमत सां भरे ऐं जॾहिं वरी अवांजे महबूब शख़्सियत अवांजे नवाब शाह शहर जी हर जगह ते गली घटी में एहतशाम कादरी साहब जॾहिं महफ़िल पढ़ंदा आहिनि त मदीने वारे साईं सां मिलाए छॾींदा आख़िर में इंशाअल्लाह ज़िक्र मुस्तफ़ा थींदो, ज़िक्र ख़ुदा करीम थींदो, दुनिया आख़िरत जा बेड़ा पार थींदा। मिठा मुंहिंजा उन जवान जीअं जो अवां असां महफ़िल था मल्हायूं जंहिंजो इहो कमाल आहे, जंहिंजो फरमान आहे त मुंहिंजो मुरीद मशरिक़ हुजे ऐं अब्दुल कादिर मग़रिब हुजां, सॾु करे जे जवाब न ॾियां त मां अब्दुल कादिर जीलानी लाहियां। उन जवान जे अॼु आज आहियूं जंहिंजो फरमान आहे त मुंहिंजो मुरीद यारी करे उनजे ईमान जो मुहाफ़िज़ आख़िरत जे मैदान में जिथे केर पंहिंजो न हुजे, पुट पीउ जो न हुजे, पीउ पुट जो न हुजे, धीउ माउ जी न हुजे, दोस्त दोस्त जो न हुजे, आख़िरत वारे मैदान में यारी मल्हाइण वारे लाइ अॼु बिशार छॾींदो वञां। इहा ॻाल्हि नवाब शाह ॿुधंदे ऐं यादि कंदे त मिसकीन तूं पंहिंजे हाल ते यारी करे पर यारी वारो जवान पंहिंजे शान से नसीब फरमाए। उनजो फरमान मुंहिंजो मुरीद यारी करे उनजे ईमान जो मुहाफ़िज़ मां सैयद अब्दुल कादिर जीलानी थी। मिठा मुंहिंजा जे अवां असांजी मिल्कियत आहे ईमान, उन ईमान जो ज़ामिन जे सैयद अब्दुल कादिर पीरनि जो पीर थी वञे त बाक़ी छा खपे। हिते बि जंहिंजो फरमान आहे 7 कदम खणी ज़रूरत जवाब न ॾियां त मां अब्दुल कादिर न आहियां,
पर ही आज पंहिंजा चैलेंज सां चवंदो आहे 7 कदम त परे थी विया पर दिल जे हज़ूर सां सदका फ़क़ीर हिन दिल जे हज़ूर सां मौज़ू आयो आहे ॻाल्हि यादि अची वई आहे हिन आज जी जॾहिं बगदाद वारे जवान जे दरबार ते हाज़िरी थी बगदाद वारे जवान ते जॾहिं हाज़िरी थी दरवाज़ो बंद हो हालात ख़राब हुआ मूं सोचो 82 माण्हुनि जो क़ाफ़िलो आहे छो न 7 कदम खणी सदका सोचो त 82 माण्हू चवंदा फ़क़ीर टोले में वेठो हितां निकिरी छा थो करे मूं चयोसि अॼु 7 कदम न खणी नथो सॾु कयां अॼु दिलि जे हज़ूर सां तोखे हितां थो सॾु कयां अॼु दिलि जे हज़ूर सां पीरनि जा पीर दादरा दस्तगीर हितां तोखे सॾु थो कयां वाह वाह मुरीद ख़ुदा गवाया नवाब शाह जा आशिक़ ऐं फतह परवाना अल्लाह गवाया 82 माण्हू शायदि मौजूद आहिनि 2 मिंट गुज़रिया बंदि थियल दरवाज़ो खोलियो असां 82 माण्हू जी एंट्री थी बगदाद वारे जवान जो रात जो 1 बजे नंगर खानो लॻो सफ़र सुभान अल्लाह तॾहिं कंहिं आशिक़ फरमायो आहे मुंहिंजे पीर जहिड़ो कंहिंजो पीर न यादि मुंहिंजे पीर जहिड़ो कंहिंजो पीर न यादि मदीने वारो मीर बि एॾो मिलियो त वञी ख़ैर थिया मदीने जो मीर जेको अल्लाह जो माशूक अल्लाह जो महबूब एॾो मिलियो जो वञी ख़ैर थिया जंहिंजो ज़िक्र ख़ुदि ख़ुदा बुलंद फरमाए ऐं असां नवाब शाह वारा छो न ज़िक्र कयूं जंहिंजे वॾो वारे जंहिंजो ज़िक्र ख़ुदि ख़ुदा फरमाए ऐं चवे त वरफ़ाना लक ज़िक्र वरफ़ाना लक ज़िक्र ए दिल पर हबीब तुझे ज़िक्र के तुझे वास्ते बुलंद फरमाए जंहिंजे ज़िक्र के ख़ुदि ख़ुदा बुलंद फरमाए ऐं अल्हम्दुलिल्लाह पीर जो पीर एॾो मिलियो जो वञी ख़ैर थिया वरी मुर्शिद मीर लोड़े वारो एड़ो मिलो जो वनी खैर सुभान अल्लाह यकीन सां अमा खुश नसीब आयो जो मदीने वाले मीर करीम रब जी ज़ात पाक फरमायो मुझे पांच बान जे मथा इलाही एहसान कया पर को भी एहसान न थो गाया जो को पांचो दिल पर हबीब नो तमाम यो अमा जे मथा एहसान कयो बराबर एहसान यो गाइंदा सी बुधाइंदा सी मिठा मिठा जेकरे असा पे के फारे कुत्ते जी निस्बत के सालियत साया कुत्ते जी निस्बत के सालियत साया वो कुत्तो जन्नतिया पर जे जी निस्बत मदीने वाले मीर साया जे जी निस्बत बगदाद वाले जवान साया पक्को जन्नतिया सिर्फ तुझे अंदर में ज़र्री मोहब्बत जी हुजी सरकार सा गौसे आज़म सा ज़र्री मोहब्बत जी हुजी फकीर इंशाल्लाह हर जगह ते खाली न मिले छो जो भेटाई फरमायो न समर जदीद सा बहुत हिमायती तनजो करे शेब शबर में वो बुनल इंद में पाण कोई थींद में रूह रिहान लहज़े मुझे लतीफ़ चोई अल्लाह पाक दुआ है मुझी हाज़िरी कबूल फरमाई 11 मिनट पूरा थिया अञा भी 1 मिनट वधी ऐं अदे इत्तिशाम खे अर्ज़ रखियो त कराची में आयो परे दूर दराज खां बंदो करे ऐं वरी दरगाह फकीर जो रास्ता में बेत टपंदो त घर पया दरगाह शरीफ ते पहुचणो आहे इन करे माज़रत सां मूंखे यारी वारी इज़त के 11 मिनट दे ऐं पंहिंजी ग़ुलामी ड्यूटी जा नवाब शाह वारा अॻे साल इत्तिफ़ाक़ सां राति मूंखे यादि आहे अधु नात को पढ़े तव्हांखे चयो त फलाणी नात पढ़े में यादि हुई मुंहिंजो अचणु मूंखे यादि आहे राति जो प्रोग्राम हो पर नवाब शाह वारनि चयो फ़कीर सईद अहमद इमरान फ़कीर अबरा फ़कीर पर आउं ॾिठो आहे त अॼु कंडियारे खां बि हिते आशिक़ पहुता आहिनि कंडियारे खां असुल अफाणो ॻोठ अदे राजा जो हुनजी भाइर अज़ीज़न चाचे जो जेको असुल ॻोठ आहे दरगाह लोड़ी शिव जे भरिसां अब्बास जो ॻोठ आहे अॼु हुतां बि सरकार जे काज में आशिक़ फतह परवाना पहुता आहिनि ॿुधो मुंहिंजा जेकॾहिं एतिरो परे खां पंधु करे आया आहिनि त पोइ सरकार
खाली मोटाई हर किस्म इंशाल्लाह ताला हजरत जो तके साल में राठन प्रोग्राम हो पर नवाब शाह वाले जो जरूर सही असा के दीदार करायो जो आऊं चंदो त आऊं लोड़े जी नवाब शाह वाले जो दीदार कराई दो आया अल्लाह पाक दुआ है रब ताला असा जी हाजिर कबूल फरमाए जिक्र तो खबर तमे लोड़ा के राज में मिलेला जिक्र राज में मिलेला पर 11 मिनट थी है 11 मिनट थी है वो जिक्र जो आइन 5 10 तो खण हिकड़ी तस्वीर करायो हिकड़े मिनट लाए या फिर 2 मिनट के अंदर वो जिक्र वो करीम रब जी जात पाक जो अफजल महफजल इबादत जे जिला हजरत सैयद मुर्शिद मीर सही फरमाइंदा जिते करीम रब जो जिक्र पढ़बो आ उते खुदा जी रहमत वसंदी आ पर जिते जिते करीम रब जे जिक्र जो पढ़ला पहुंचंदो आ खुदा जी जात जो कसम होते खुदा जी रहमत वसंदी आ अजी नवाब शाह जा दोस्त हे असा जा अजीज अहबाब दूर दराज का 15 करे वली उम्मीद वासना जी आया है इंशाल्लाह ताला इन पाक महफिल जे सदके दौलत कॉलोनी यकीन साज जिक्र मुस्तफा दौलत कॉलोनी अगी दौलत सा नवाज़ला वरी मदीने वाले पीर जी नहीं है पलट थी मुझे रहमत जी ते बेड़ा पार थी तो जिक्र जी वा ज़रब लगदा जे जिक्र ला मूसा कलीम ला अर्ज रखियो मुजा साईं मुखे के खास अमल जी इजाजत दे जे अमल करण सा तू करीम रब में मूसा सा राजी थी अल्लाह फरमाए वज मूसा रब जो जिक्र पढ़ ला इलाहा इल्लल्लाह मूसा जजी पक्का पूरा नंडा बड़ा अमल में पंजे गोद में अमल में पंजे गोद में पंजे बच्चे के जने रोंदो आ बाहर रोंदो आ तो अमल ला इलाहा इल्लल्लाह जुबान मिठा मजा गाल विच में आई अमल बेटी और ये जिक्र कर लाजम तो समझा अमल अबू जी जो हाल हयात है एड़ा बया पीर मुर्शिद ही लथे दुआ जा दरवाजा हजरत से फरमाइंदा जंजा पीर मा जिंदा है कदमन ते गिरी फकीर दुआ बनी नकर मुश्किलात मुंह में नहीं रही तो मूसा कलीम राजी में मुजा पक्का पूरा नंढा बड़ा अमर जी गोद में बाहर रोंदो त ला इलाहा लोली लगी आम मौला के खास समझ दियो अल्लाह फरमाए मूसा तो के शाह खबरा वो करीम रब जे इसम जी तो के शाह खबरा वो करीम रब जे जिक्र जी ए सब सभी फर्श के तरफ वो करीम रब जो जिक्र ला इलाहा इल्लल्लाह एक तो मिठा मजा आज हिकड़े मिनट लाए ता के लोली लगी ता हजरत सिद्ध मुराद फकीर जे डंडे ते लांग वराए ए मदीने के मानी आया फरमाइंदा हथ पैर मिस्किन आई हाली आई गरीब आई परवाना है हथ पैर पंजे कमकार में दिल पंजे यार में हर वक्त पढ़ता रहो ला इलाहा इल्लल्लाह बस ओनली हिकड़ो मिनट सिर्फ बारी मारे जा 12 मिनट थिया अफजल जिक्र ला महफिल जारी सारिया असां कुछ देर लाइ वेठा एकड़ी काफी एहतशाम सां ॿुधंदासीं ऐं सब जमात सब जमात वेठा रहो